अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार आउंधिया मारवी थीन सबका पेरी शाम कनासी हेडलाइंस। पंजाब के नए माली साल 2022-23 बजट पेश न थी सघी। हुकूमत अपोजिशन विच में सॼो ॾींहुं जारी रहंदड़ छिकताण बाद पंजाब के गवर्नर वलीगुर रहमान असेंबली जो इजलास खत्म करे छॾियो। धारदार इजलास तलब। गवर्नर पंजाब असेंबली जो बजट इजलास अॼु मंझंदि 2 वॻे ऐवान इक़बाल में तलब करे वरितो। स्पीकर परवेज़ लाही इजलास अॼु मंझंदि 1 वॻे ताईं मुलतवी करे छॾियो। परवेज़ लाही जो चवणु आहे त गवर्नर जे हुकुमनि जी का आईनी हैसियत नाहे। अमेरिका में पाकिस्तान के सफ़ीर मसूद खान की व्हाइट हाउस में अमेरिकी सदर जो बाइडन से मुलाकात। पाकिस्तानी सफारतखाने पारा जारी कियल पधरनामे मूजिब मुलाकात में अमेरिकी सदर जो बाइडन पाक अमेरिका लाॻापा मज़बूत बुनियादनि ते अॻिते वधाइण जो अज़म जो इज़हार कयो। पाकिस्तानी सफ़ीर मसूद खान चयो आहे त पाकिस्तान सिक्योरिटी वापार सनअतकारी सक़ाफ़त समेत समूरनि मैदाननि में अमेरिका सां गॾिजी कमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। ॿिनि मुल्कनि जा 46 खां वधीक सफ़ीर व्हाइट हाउस जे ऑफिशियल फोटो सेशन में मौजूद रहा। FATF जो इजलास जर्मनी में जारी। पाकिस्तान पारां कयल लॻभराई जो जाइज़ो वरितो वियो। इजलास जर्मनी जे शहर बर्लिन में 17 जून ताईं जारी रहंदो। परॾेही मामलनि जी मुमलिकती वज़ीर हिना रब्बानी ख़ैर FATF इजलास में पाकिस्तानी वफ़द की क़यादत कंदी। इजलास में FATF एक्शन प्लान तहत पाकिस्तान जे गिराई ते गुफ्तगू कई वेंदी। प्रेस इंटरनेशनल कोऑपरेशन रिव्यू ग्रुप ICPR जी सिफ़ारिशनि जो जाइज़ो वठंदी। परॾेही तर्जुमान मूजिब पाकिस्तान के ग्रे लिस्ट मां निकिरण जा इम्कान आहिनि। दोदापुर वेझो मीरापुर थाणे जी अधु ॻोठ अतरखोसो में औरत क़तल। पुलिस मूजिब नाहिदा खोसो जे घर मां गोली लॻल लाश मिलियो आहे। मामले जी जांच कई पई वञे। क़तल जो कारण मालूम न थी सघियो। हैदराबाद नसीम नगर जे इलाइक़े में क़तल कयल शागिर्द इशफाक शेर जो क़तल केस संदसि भाउ जी फरियाद ते आतल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल। मक़तूल जे भाउ इम्तियाज़ अली शेर जो चवणु आहे त संदसि शाहिदूं आहिनि। मामले जी अणदूरी जांच करे साड़नि इंसाफ़ कयो वञे। ज़रीन मौसम मक़तूल इशफाक शेर जी पोस्टमार्टम रिपोर्ट में मेडिकल लीगल शोबे पारां नसीम नगर पुलिस हवाले कई वई आहे।